मां हिन वक़्तु मेहर तालुके जे कच्छ जे इलाइक़े नए ॻोठ भरिसां बीठो आहियां। हीअ हिन वक़्तु जेको दरिया में चाढ़ आहे, जेको 10 लख खां वधीक पाणी ॿुधायो पियो वञे त उहो अचे थो पियो। पर मां हिते आयो आहियां त हीअ तव्हां ॾिसो त मुंहिंजी बेक में चारई तरफ़ जेको आहे सो तिरनि जो जेको फसुलु बीठो आहे, किरोड़नि जो माण्हुनि जो तिरनि जो फसुलु बीठो आहे। ऐं जंहिंजो हीअ जेको 10 लख जो रेलो अचे थो, इहो तमामु भारी नुक़सानु थींदो। हिते तक़रीबन हिन जे इलाइक़े में 40 खां 50 ॻोठ आहिनि, जिन जे लखे एकड़ जेको आहे सो तिर बीठो आहे। हिते कंहिं हिकु माण्हू जी का वॾी ज़मीनदारी कोन्हे, सभु कंहिंखे पंहिंजा पंहिंजा थोरा टुकड़ा आहिनि। ऐं ग़रीब आबाद घर आहिनि। हिते जेके ॻोठनि में वेठा आहिनि माण्हू, हिननि खे हुकूमत जे तरफ़ खां कंहिं बि क़िस्म जी का ॼाण न ॾिनी वई आहे त एॾो वॾे पैमाने ते पाणी अचे थो जेको तबाही आणींदो। हिननि जा ईअं जो ईअं फसुल बीठा आहिनि, हिननि जो माल मताउ बीठो आहे, हिननि जा घर आहिनि। हिते हेॾो हिकिड़ो नओं ॻोठ जो बंदर जे अंदरि यानी कच्छ जे इलाइक़े में नए ॻोठ जो शहर आहे, जंहिंजे तक़रीबन आबादी 40 खां 50 हज़ार आबादी आहे। उते बि कारोबार ईअं ई पियो थो हले। न उतां जे कंहिं असांजे चूंडियल नुमाइंदे हिननि खे को आगाह कयो आहे, न हुकूमत जी तरफ़ खां का आगाही मुहिम हिननि खे ॾिनी वई आहे, न वरी को ज़िले इंतिज़ामिया जी तरफ़ खां हिननि खे को वार्निंग ॾिनी वई आहे, न वरी को बंदनि ते इन क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जी का कैंप लॻाई वई आहे, न को स्कूल ख़ाली कराया विया आहिनि जिते हिननि खे जेको आहे सो ओॾां शिफ्ट करे सघिजे, या वरी का मेडिकल कैंप हुजे जिते उन्हनि खे खणी रखिजे। हीअ बेयारो मददगार वेठल आहिनि। सिर्फ़ु हफ़्तो हिकिड़ो बचियो आहे पाणीअ में, जेको गुडू खां पाणी ईंदो उहो तक़रीबन 7 तारीख़ ते हिते पाणी पहुचंदो। ऐं इहे ॾिसंदे हीअ जेको आहे सॼो इलाइक़ो उहो पाणीअ जे हेठि थींदो। वक़्तु तमामु तेज़ आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हितां जो चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजी जेको आहे इस्तक़बाल में पूरा आहिनि। ऐं हिन तरफ़ जेके लाखों वोटर आहिनि उन्हनि जे तरफ़ उन्हनि तवजो ई न ॾिनो आहे। न उन्हनि खे का वार्निंग ॾिनी वई आहे, न वरी उन्हनि खे को सहूलियतूं ॾिनी वयूं आहिनि त तव्हां ॿाहिरि निकिरी अचो, या आगाही मुहिम हल रही आहे जिते ॿाहिरि निकिरी अचो, तव्हांजो जानी ऐं माली नुक़सानु थींदो। इन क़िस्म जो जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी इंतिहाई ॻणती जोगी आहे। कैमरामैन मतलूब सरगाणी सां गॾु शुहाबुद्दीन जामरी।